قال المصنف रहमहुल्लाह ताला व नफ़अना बिउलूमिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बाबुल बैइल फासिद इज़ा कान अहदुल इवदैनि औ किलाहुमा मुहर्रमन फल बैउ फासिदुन। फासिदुन के मरफू पढ़ियो है सही ख़बर फल बैउ मुब्तदा जी। कल बैइ बिल मैतते औ बिद्दमे औ बिल खमरे औ बिल खिनज़ीर व कज़ालिक इज़ा कानल मबिय्यु गैर ममलूकिन कल हुर्रे व बैउ उम्मिल वलदे वल मुदब्बरे वल मुकातबे फासिदुन वला यजूज़ु बैउ सम्के फिल माइ क़ब्ल अन यस्तादहु वला बैउ तैरी फिल हवाई वला यजूज़ु बैउल हम्ले फिल बत्नी वलन नताजी वलस्सूफ़े अला ज़हरिल गनमी वला बैउल लबनी फिद्दरई। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ये बाबा है बेफासिद जो जेका बेफासिद हूंदी आहे उन जो बाबा। हिकिड़ी बे हूंदी आहे बेफासिद, ॿी हूंदी आहे बेबातिल। बातिल इन्हनि ॿिन्ही जी तारीफ़ खां पहिरियां इहा ॻाल्हि सम्झ ॿी जंहिं ते बेबातिल ऐं बेफासिद जो सम्झणु मौक़ूफ़ आहे उहे इहे ॻाल्हियूं आहिनि त बे जे अंदरि रुकन आहिनि, उहो आहे ईजाब ऐं क़बूल, ऐं बे जी हूंदी आहे महल, उहो आहे माल मुतक़ब्बम, यानी अहिड़ो माल जेको शरीयत में माल हुजे ऐं उहो क़ीमत वारो ज़ू क़ीमत हुजे। पोइ जंहिं बि बे जे अंदरि यानी जंहिं बि बे जे रुकन में ख़लल आहे, रुकन आहे ईजाब आहे उन में ख़लल आहे, या जेको रुकन आहे क़बूल उन में ख़लल आहे, या जेको जंहिं महल ते माण्हू बे करे थो या जंहिं शइ सां बे करे थो उहो माल कोन्हे, माल मुतक़ब्बम न आहे, त पोइ इहा बे आहे बेफासिद। पर जंहिंजे रुकन ऐं महल में ख़लल न आहे बल्कि वस्फ़ में ख़लल आहे। वस्फ़ माना कंहिं शुरू ते जीअं शुरू ते फासिदा आहिनि ऐं मुद्दत आहे, तस्लीम आहे। शुरू ते फासिदा जो बस वक़्तु ईंदो त कहिड़ा कहिड़ा शर्त शरीयत में अहमियत रखनि था, कहिड़ा फासिद आहिनि कहिड़ा फासिद कोन्हनि। त जंहिं बि बे जे वस्फ़ में ख़लल हुजे त उहा बे आहे बेफासिद। त हीउ जेको बाब आहे इहो इन में बेफासिद जो बि बयानु आहे, बेबातिल जो बि आहे। पर मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैहि सिर्फ़ु फासिद चयो, बातिल कोन चई। उनजो वजह इहो आहे त फासिद जेको आहे हर फासिद बातिल आहे, पर हर बातिल फासिद कोन्हे। यानी ॿियनि लफ़्ज़नि में त फासिद जेको आहे उहो बातिल खां छा आहे आम आहे। तंहिं करे हाणे ही बाब छा जो आहे बे बातिल जो ऐं बेफासिद ॿिन्ही जो। फासिद चई बातिल न चई उनजो जवाब बि अची वियो। फरमाए हाणे मुसन्निफ़ फरमाए थो इज़ा कान अहदुल इवदैनि मुहर्रमन, ॿिनि इवज़नि मां जेको समन आहे या जेका शइ माण्हू ख़रीद करे थो मबी, उन्हनि ॿिन्ही मां जेकॾहिं हिकिड़ी शइ हराम आहे, हराम आहे माना माल मुतक़ब्बम न आहे, इजाब बि थिए थो क़बूल बि थिए थो, पर महल में ख़लल आहे। महल में ख़लल हुजण जे करे या ॿई शयूं यानी समन ऐं मबी ॿई हराम आहिनि त पोइ बेफासिद आहे। हिन चयो बेफासिद आहे पर असल में बेफासिद बमाना बेबातिल, त उन जे करे बातिल आहे जो उनजे महल में छा आहे ख़लल आहे। ऐं असां चयो त जंहिं बि बे जे महल में ख़लल हुजे उहा बे छा आहे बेबातिल आहे। जीअं बे मुर्दार जी बे त थी, इजाब बि थियो क़बूल बि थियो, पर जंहिं शइ जी बे कई वई आहे उहा मुर्दार माल कोन्हे, माल मुतक़ब्बम न आहे। या दम जी रत जी बे, शराब जी बे, खिनज़ीर जी। अहिड़ी तरह जे वक़्त में वकदालिक इज़ा कान गैर ममलूकिन, जेकॾहिं उहा शइ गैर ममलूक आहे, जेका शइ गैर ममलूक हूंदी आहे उहा माल कोन हूंदी आहे, माल माना महल में ख़लल अची वियो। त जेका शइ गैर ममलूक आहे जीअं आज़ाद माण्हू आहे, आज़ाद माण्हू गैर ममलूक आहे, माली कोन्हे, माल मुतक़ब्बम कोन्हे, माना महल में ख़लल आहे, उहा बे कहिड़ी आहे बेबातिल आहे। उम वलद जी जेका बे आहे, मुदब्बर जी जेका बे आहे, मुकातब जी जेका बे आहे, उहा बि छा आहे फासिद आहे पर माना बातिल आहे, छो त हिते महल में छा आहे ख़लल आहे। अॻी इबारत जो मक़सदु इहो आहे त जेका मच्छी आहे उनजी पाणी जे अंदरि आहे, सूरत मसल आहे, हिकिड़ी मच्छी आहे पाणीअ में आहे ऐं उनजी जेका बे कई थी वञे उहा बे बि छा आहे बेफासिद आहे। हाणे उनजो वजह इहो आहे त मच्छी माल मुतक़ब्बम आहे, इजाब क़बूल बि थिए थो, महल में ख़लल कोन्हे पर वस्फ़ में ख़लल आहे, छो त इहा शइ जेका आहे उहा मुफ़्दी इलल मुनाज़ा आहे, झेड़ो थी पवंदो, मुमकिन आहे मच्छी हुन में न हुजे, मुमकिन आहे मोटी हुजे, मुमकिन आहे सनी हुजे। इन्हनि मसइलनि जे करे वस्फ़ में ख़लल अची वियो
जी, त पोइ हुन वस्फ़ में ख़लल करण जे करे ये भाई बे बातिल। छा आहे उहा बातिल न आहे बल्कि फासिद फासिद आहे। आहे। वला यजूज़ बेउ समक फिल माए क़ब्ल अन यस्तादहु, शिकार करण खां पहिरियां मच्छी जी बे पाणीअ में चाहे जाइज़ कान्हे जी। ऐं पखियुनि जी बे हवा में चाहे जाइज़ जाइज़ कान्हे कान्हे। का। माना पखी त माले मुतक़वम आहे, जी, साईं। इजाबो क़बूल थिए थो, पर थिए हवा थो। में आहे, कब्ज़ो हुन ते कोन्हे, कुदरत कोन्हे जो हुनखे हासिल करे, त वस्फ़ जे तरीक़े सां बे कई वई आहे, जी, उहा साईं। वस्फ़ सुठी कोन्हे, तंहिं करे इहा बे छा आहे फासिद आहे। फासिद आहे। न को महल में ख़लल आहे, न को रुकन में ख़लल आहे, पर वस्फ़ में ख़लल आहे, वस्फ़ में ख़लल उहा आहे, छा आहे उन करे बे फासिद आहे। फासिद आहे। इन ई तरीक़े ते ॿिया मसइला आहिनि। हमल जी जेका बे आहे, ऐं पेट जा अंदरि ॿार में बे अॻे कंदा बाना बाना वठंदा न, जी, त उन्हनि जी जेका बे आहे उहा बि छा आहे जाइज़ जाइज़ न आहे। कान्हे का। माल त आहे, बानू माल आहे, पर छा आहे जीअं वस्फ़ सां कई वई उहा वस्फ़ में ख़लल आहे। उन जी जेका बे आहे, उन चइबो आहे, जेका मथां पैरुनि जो हूंदो आहे, रिढुनि जी, जी, हा। उन जी बे जेका आहे उहा उन्हनि जे पुठी ते उन जी जाइज़ पुठीअ ते इहा बि छा आहे जाइज़ कान्हे। कान्हे का। वला बयु लबनी, वला बेउ लबने फि दरइ, खीर जी जेका बे आहे थणनि में, जी, हा। इहा बि छा आहे जाइज़ कोन्हे। जाइज़ कान्हे। त इन में बि गरर बि आहे, ऐं ॿियो माल मुतक़वम त आहे, इजाब बि थिए थो, क़बूल बि थिए थो, जी, साईं। पर मुफ़्ती इलल मुनाज़ा वा वस्फ़ में ख़लल आहे, जी, हा। तंहिं करे बहरहाल इहो उसूल ज़हन में हूंदो त असांखे ख़बर पइजी वेंदी हीअ बे बातिल आहे, हीअ बे छा आहे फासिद आहे। बे बातिल आहे, हीअ बे छा आहे फासिद आहे। फासिद आहे। बातिल बे जो हुकुम इहो आहे त उहा बे थींदी ई कान सरे सां, भले कब्ज़ो बि थिए कान थींदी, जी, साईं। पर जेका फासिद बे आहे उहा थींदी कान्हे, मुनाक़द कान थींदी आहे, पर जेकॾहिं कब्ज़ कई ऐं बाया हुन में इज़्ज़त ॾिनो आहे त हुनजो मालिक बणिजी वेंदो, पर हुन में त बिल्कुलु मिल्कियत हुनजी थींदी ई कान। थींदी कान। अस्सलामु अलैकुम।